रहमान अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हां सभु ख़ुशबाश हूंदो। शाद लतीफ़ राई जो बैत तव्हांखे ॿुधायूं सुर सोणीअ मां। न कानीअ कांह न को ॾोह कलम जो, जे तो कांह जे काने जे कलम जो ॾोह ई कोन्हे को, जंहिंजे हथ में हुयो लिखियो त उन न कांह जे काने जो ऐं कलम जो कहिड़ो ॾोह। इहो सुहिणी थी चवे। अंग उते ई लिखियो जितन रसे बांह, जिथो त उते अंगु लिखियलु हो, लोह कलम में लिखियलु हो, जिथे मुंहिंजी बांह ई कान पुॼे जो मां ड्राहियां, हथु न पुॼे पियो उते। किथे थी शाह लतीफ़ साहिबु किथे थो ॻाल्हाए, जे तो कंहिंखे ॾियां दाह कज़ा कलम वहायो। तक़दीर में लिखियलु हुयो, अलाह तक़दीर में लिखी छॾियो कंहिंखे दाह ॾियां। दोस्तो ही शाह लतीफ़ राई जो बैत में तव्हांखे वणियो हूंदो। सुर सोणीअ मां। ॻाल्हि सुठी लॻेव त पेज फॉलो कयो, लाइक कयो। हक़ लतीफ़ जे लतीफ़ जी ॿोली।